जीवन जो हर पल अनमोल आहे, जेको लम्हो गुज़री थो वञे ॿीहर वापसि नथो अचे। वक़्तु हथ जे विथियुनि मां वारीअ जियां वहंदो थो रहे। सिज उभरंदा लहंदा रहनि था, वार कारनि मां अछा थी वञनि था। के चंद लम्हाई ज़हन जे स्क्रीन ते यादि बणिजी रहिजी वञनि था, जिन खे सारे अखियूं बि भरिजी अचनि थियूं त वरी किन लम्हनि खे यादि करे चपनि ते मुर्क बि तरी अचे थी। हर माण्हू पंहिंजे जीवन सफ़र में पंहिंजे कहाणीअ जो हीरो हूंदो आहे। जीवन जे कामयाबियुनि जी हासिलात लाइ खेसि दुख दर्द बि मिलनि था त ख़ुशियूं बि संदसि आजियां कनि थियूं। जीवन जे सफ़र में जिन माण्हुनि साबित क़दमीअ सां पंहिंजो सफ़र तय करे सभिनी सां मोहबत भरिया रवैया रखी हर हिक खे मान ॾेई सुहिणो ऐं यादगार वक़्तु गुज़ारियो, उन्हनि में प्रोफेसर अब्दुल्ला चावड़ो साहब जो पिणु शुमारु थिए थो। साईं प्रोफेसर अब्दुल्ला चावड़ो साहब 10 जून 1963 ते साईं ग़ुलाम अली वलद अली मोहम्मद चावड़ो जे घर में जनमु वरितो। प्राइमरी तालीम ॻोठ भरिसां रतो कोट स्कूल मां हासिलु कयईं ऐं मैट्रिक 1978 में गवर्नमेंट हाई स्कूल ख़ैरपुर जूसो मां हासिलु करे डिग्री कॉलेज लाड़काणे मां इंटर प्री इंजीनियरिंग 1981 में पास कयईं ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में BSc ऑनर्स मैथमेटिक्स में दाख़िला लाइ रवानो थियो, जितां 1987 में मैथ जहिड़े अहम सब्जेक्ट में MSc फर्स्ट क्लास फर्स्ट पोजीशन में पास कयईं। सन 1991 में सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इम्तिहान पास करे टंडो मोहम्मद ख़ान में लेक्चरर तौर मुक़ररु थियो। 1993 में गवर्नमेंट कॉलेज कोटड़ी में बदली करायईं। 1996 में गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज लाड़काणे में संदसि पोस्टिंग थी। 2003 में असिस्टेंट प्रोफेसर जो प्रमोशन वठी साॻी कॉलेज में पढ़ाईंदो रहियो ऐं खेसि हिकिड़े क़ाबिल उस्ताद वारी सुञाणप पिणु हासिलु थी वई। उन बाद 2014 में एसोसिएट प्रोफेसर तौरु संदसि प्रमोशन थियो ऐं संदसि बदली गवर्नमेंट कॉलेज नवदेरो में थी। सन 2022 में कॉलेज खाते जो वॾे वॾो ग्रेड यानी 20हों ग्रेड हासिलु करे वरितो ऐं तारीख़ 9 जून 2023 ते उमिरि जा 60 साल पूरा करे गवर्नमेंट डिग्री कॉलेज नवदेरो मां रिटायरमेंट वरिती। अब्दुल्ला चावड़ो साहब सूफ़ी मिज़ाज रखंदड़ इंसान आहे। सूफ़ियुनि सां संदसि इश्क अक़ीदत जे हद ताईं आहे। जॾहिं सोराब फ़क़ीर भिट जा भिटाई भिट ते वसई नूर मुंहिंजूं तो पुॼायूं ॻाईंदो आहे त चावड़े साहब जे मुख ते तरी आयल मासूम मुर्क ॾिसण साईं अब्दुल्ला चावड़ो साहब शुरू खां ई ख़ामोश माठणी ऐं हसास तबियत जो मालिक रहियो आहे। पाण हिकु सुठे ॻोठाणे ख़ानदान सां वास्तो हुअण नाते तमामु घणनि दोस्तनि यारनि सां निभाईंदो रहियो आहे। जॾहिं संदसि पोस्टिंग कोटड़ी कॉलेज में हुई त संदसि रिहाइश हैदराबाद में हुई, जिते केतिरा ई दोस्त हिन जी जाइ ते रहंदा ऐं ईंदा वेंदा हुआ, जिन में ख़ासि तौर ते प्रोफेसर मोहम्मद मूसा आरीजो, डॉक्टर नुसरत देदड़, डॉक्टर सईद महर, बशीर भट्टी, असगर भुट्टो, ॼाम जमाली ऐं ॿिया शामिल आहिनि। साईं जी तबियत न सिर्फ़ु पंहिंजे हमउमिरि पर सीनियर प्रोफेसरनि सां बि कुर्बत वारी रही, जिन में साईं डॉक्टर बशीर अहमद शाद, साईं डॉक्टर अब्दुल रज़ाक सूमरो, प्रोफेसर महरम अली कल्हड़ो, लियाकत अज़ीज़, अयूब मरी साहब जन ऐं ॿिया कुझु मोहतरम सीनियर्स शामिल आहिनि। साईं शुरू खां ई महिनती रहियो। लाड़काणो ज़ैबेस्ट में बि BBA ऐं MBA जा काफ़ी ताईं क्लासिस वरिताईं।
जिते खेसि हिकु तमामु बर्जिस्ते उस्ताद तौरु सुञाणप मिली। साईं अब्दुल्ला चावड़े साहब जो वालिद बि बेहद शफ़ीक़ ऐं नेक सीरत ऐं पंहिंजे वक़्त जो ईमानदार तपेदार रहियो ऐं ॾुखियनि वॾेरनि ऐं ज़मींदारनि सां रहंदे बि सुठे नमूने नौकरी कयईं। हिन वक़्तु बि 87 सालनि जी उमिरि में रोज़े निमाज़ जो पाबंद आहे। साईं ॻोठ जूं ज़मीनूं संभालण सां गॾु भाइरनि खे पढ़ाइण में का बि कसर न छॾी आहे। हिकु भाउ मुख़्तियारकार आहे, हिकु इंजीनियर ऐं हिकु ॻोठ संभालींदो आहे। साईं खे हिकु नींगर कलीम ला आहे जेको लॉ करे रहियो आहे। अब्दुल्ला साहब पंहिंजे कोशिशुनि सां सभिनी भाणेजनि तोड़े भाइटनि खे पढ़ायो ऐं आला तालीम ताईं रसायो। हिन वक़्तु शहर में रहंदे ॻोठ वारनि खे बि संभालींदो पियो अचे। 2022 वारे ख़तरनाक मींहं में उन्हनि खे तमामु घणो सहारो चावड़े साहब जो ई हुयो। अॼुकल्ह प्रोफेसर्स कॉलोनी जे दोस्तनि में बि सराई जे नाले सां मशहूरु आहे, जिते साईं ख़लील रहमान भुट्टो, सैयद ग़ुलाम अस्कर शाह, प्रोफेसर अली अकबर कलोड़ो, प्रोफेसर रामचंद, प्रोफेसर मक़सूद धामरा ऐं सभिनी जो प्यारो आहे। कॉलोनीअ जे मेंटेनेंस कमेटीअ जो चेयरमैन पिणु आहे। ख़ासि तौर ते राति अधु राति लाइट जो मसइलो हुजे त अब्दुल्ला चावड़े साहब जी निंड फिटल हूंदी आहे। प्रोफेसर अब्दुल्ला साहब दोस्तनि जो दोस्त रहियो आहे। जीअं संदसि दिलि कुशादी आहे, तहिड़ी रीति माज़ी खां वेंदे हाल ताईं संगत लाइ संदसि दस्तरख़ान पिणु कुशादो रहियो आहे। हू दोस्तीअ जे मामले में ॻंढियुनि सारो ॾींहुं छिनण मोर न सिखिया वारी सिट ते अमल कंदड़ आहे। भाॻियो हुअण सबबि संदसि मिज़ाज ठेठ सिंधी कचहरियुनि वारो पिणु रहियो आहे। हू संगत खे सदाईं चवंदो रहंदो आहे त असां सां कचहरियूं करियो दोस्तो, असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं कयो दोस्तो, असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं भला को पिरीअ खां कीअं जुदा थिए, भला को पिरीअ खां कीअं जुदा थिए, भला को पिरीअ खां कीअं जुदा थिए, भला को पिरीअ खां कीअं जुदा थिए। ॾुखियो केॾो उस्ताद आमर हलो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं कयो दोस्तो, हलिया वेंदासीं ओचितो ओचितो। असां सां कचहरियूं कयो दोस्तो। साईं प्रोफेसर अब्दुल्ला चावड़े साहब जन जो हिकिड़ो G8 जे नाले सां बि मशहूरु ग्रुप आहे। हूअं बि अब्दुल्ला चावड़े साहब जो दोस्ती ऐं संगत जो हल्को समूरी सिंध में फैलियल आहे, पर ख़ुसूसी तौरु लाड़काणे में जेके संदसि दोस्त आहिनि उन्हनि जो मेड़ मोहबतूं ऐं कचहरियूं संदसि वटि अक्सर लॻंदियूं रहंदियूं आहिनि। असांजी दुआ आहे त अब्दुल्ला चावड़े साहब पंहिंजे रिटायरमेंट खां पोइ वारी जेका ज़िंदगी आहे उहा ख़ुशियुनि सां, ख़ूबसूरतियुनि सां ऐं दोस्तनि सां गॾु गुज़ारे। बसि सिहत ऐं सलामती लाइ असां दुआ घुरायूं। ख़ुशीअ जी अलामत रहो, इहे था दुआऊं घुरूं, सदाईं सलामत रहो।